नाज़रीन, ईद मिलादुन नबी जे मौक़े ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी जश्न मल्हायो वियो, जन त आलमन कॉन्फ्रेंसिस ऐं तक़रीबुनि में सीरत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते रोशनी विधी। सिंध समेत समूरे मुल्क में ईद मिलादुल नबी जो ॾिहाड़ो मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। ख़ासि ॾिहाड़े ते मुल्की तरक़ी, ख़ुशहाली, अमुन तोड़े मुस्लमाननि जे इतिहाद लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वियूं। हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीर आबाद जे नंढनि वॾनि शहरनि में विलादत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾिहाड़े ते रैलियूं कढियूं वियूं, जंहिंमें शहरनि वॾे अंग में शिरकत करे आमना जे लाल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यार ऐं पाबोह जो इज़हार कयो। बदीन में मरकज़ी रैली शाहनवाज़ चौक खां हाफ़िज़ मोहम्मद मेमुण, मुफ्ती अहमद सादिक नईमी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कढी वई। सखर में जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते शानदार रैलियूं कढियूं वयूं, जॾहिं त शहर जे चौकनि ऐं चौराहनि खे पिणु सींगारियो वियो। कश्मीर में 12 रबीउल अव्वल जो मुख्य जुलूस दरगाह आलिया भरचूंडी शरीफ़ जे गादी नशीन मियां अब्दुल हफ़ीज़ कादरी जी अॻुवाणी में निकितो, जॾहिं त ख़ैरपुर में पीर सैयद सरदार अली शाह जीलानी, सैयद अब्दुल कादिर शाह जीलानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी वई। मटियारी में हाफ़िज़ बिशारत मेमुण, हाफ़िज़ अब्दुल जब्बार ख़ास खेली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी वई। रैली में शहर ऐं भरपासे जे हज़ारे रवासिन शिरकत कई। नवाबशाह में जश्न ईद मिलादुल नबी जे मरकज़ी जुलूस में हज़ारे आशिकान रसूल शिरकत कई, जंहिं दौरान ॿिन्ही जहाननि जे सरदार जी विलादत जी ख़ुशीअ में थधियूं मिठियूं सवीलूं, जूस, फ्रूट ऐं ॿियूं शयूं विरहायूं वियूं। टंडे अलायार ज़िले में पिणु जश्न ईद मिलादुल नबी जो ॾींहुं मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। नंढनि वॾनि पकनि तोड़े पोढ़नि नवां कपिड़ा पाए रैलियुनि में शिरकत कई। बाऊ खोसो फैज़गंज तालुके जे मुख़्तलिफ़ शहरनि पकाचांग, करूंडी, भंगूभेण, दाऊ जहानपुर, ढोरो नारो, डिघड़ी, डोकरी ऐं दौड़ में बि मुस्तफ़ा मरहबा जा नारा गूंजंदा रहिया। शहरनि नवां कपिड़ा पाए रैलियुनि में शिरकत कई, जिते आलमन रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ते रोशनी विधी। गंबट, गढ़ी यासीन, बुलड़ी शाह करीम, गुपचाणी, जाम नवाज़ अली, जरवार ऐं जोही में बि जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं धारदार रैलियूं कढियूं वयूं। कंदकोट, घोटकी, कंडियारो, करमपुर, खानपुर महर, मदेजी, कोटड़ी, मनहड़ो, खानवहण ऐं नसीराबाद में बि ईद मिलादुल नबी मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वई। ईद मिलादुल नबी जे मौक़े ते मशाइख़ मचारी, मेहरापुर, मीरवा गुरचाणी, मियां साहब, नबीसर रोड, मोहन जो दड़ो, मिठी ऐं उॾेरो लाल जे चौकनि ऐं चौराहनि खे सींगारियो वियो। पखो, पनो आकिल, कादिरपुर, कुबो सईद खान, रेती, रोस्तम, सगियूं, शहदाद कोट, रोड़ी ऐं सामारो में बि जश्न मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते धारदार रैलियूं कढियूं वयूं। नौशर फेरोज़, उबावड़ो, ॾीराणी, भिरिया रोड, दरबेलो, हयात पिताफ़ी ऐं न्यू सईदाबाद में बि रैलियूं कढियूं वियूं। पडीज़न, पीर वसण, सालेहपट, सिजावल जोणे जो, तंगवाणी, टंडो आदम, वारह ऐं ॿियनि शहरनि में पिणु मोटरसाइकिलनि तोड़े पेरे पंध रैलियूं कढी आकाए दो जहां सां भरपूर अक़ीदत जो इज़हार कयो वियो। हैदराबाद, जैकोबाद, झोल, कोट बंगलो, बाडह, फ़कीराबाद, गाजी ख्वावड़, झुडो ऐं खानपुर महर में बि जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। कंबर, टंडो अलायार, उमरकोट, फरीदाबाद, कुंभ, मांझंद, नंगर पारकर ऐं ॿियनि शहरनि में बि हज़ारे आशिकान रसूल रोडनि ते निकिरी आया। उन मौक़े ते रैलियुनि खे ख़िताब कंदे अॻुवाणनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ऐं ॾसियल वाट ते रोशनी विधी। सनन चवणु हो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद सां दुनिया मां जहालत जी ऊंदह ख़तम थी। सभिनी मसइलनि जो हल हुज़ूर जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैगाम में आहे। उन मौक़े ते मुल्की तरक़ी, ख़ुशहाली, अमुन तोड़े मुस्लमाननि जे इतिहाद लाइ पिणु ख़ासि दुआऊं घुरियूं वियूं।